सवाल किया है नवीद अली करमी। वो तो चए कि भला सवाल है तो 100 रुपयनि वारी शइ ते केतिरो नफ़ो वठी सघिजे थो ऐं केतिरे जी शयुनि ते वधि खां वधि केतिरो नफ़ो वठणु जाइज़ आहे। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। शरीयत मुतहरा जे अंदरि कंहिं बि शइ जी क़ीमत मुक़ररु थियल न आहे त हेतिरे खपाए या हेतिरे खपाए। जेतिरो बि आक़िदेन यानी वठण वारो ऐं ख़रीद करण वारो कंहिं रक़म ते राज़ी थी था वञनि त उन ते खपाइणु जाइज़ आहे। शर्त आहे त इन में कूड़ बि न हुजे ऐं धोखेबाज़ी बि न हुजे। अलबत्ता गबन फ़ाहिश सां खपाए ऐं माण्हुनि जी मजबूरी मां फ़ाइदो वठणु मुनासिब न आहे, मरवत जे ख़िलाफ़ आहे। यानी एतिरी वधीक रक़म वठणु जेका उर्फ़ आम में वधीक सम्झी थी वञे त इहो मुनासिब न आहे। मुस्नद अहमद जे अंदरि हदीस मुबारक आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौरे मुबारक में क़ीमत शयुनि जी वधीक थी वई। पोइ सहाबा इकराम रदवानुल्लाह अलैहिम अजमईन महबूबन करीमन जी बारगाह में आया, अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, शयुनि जी क़ीमत वधीक थी वई आहे, अवां असांजे लाइ का क़ीमत मुक़ररु कयो। पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन्नल्लाह हुवल मुक़व्विमु अविल मुसअइरु, बेशक अल्लाह ही क़ीमतुनि खे मुक़ररु करण वारो आहे ऐं आसानी करण वारो आहे। हिन हदीस मुबारका में सरी अल्फाज़नि में महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिं बि शइ जी क़ीमत मुक़ररु न फरमाई, बल्कि क़ीमत जो मुक़ररु अल्लाह तबारक व तआला जे हवाले कयईं। इन मां मालूम थियो त शरीयत जे तरफ़ां कंहिं बि शइ जी क़ीमत मुक़ररु थियल न आहे त हेतिरो नफ़ो रखे सघिजे थो या हेतिरो नफ़ो रखे सघिजे थो। ऐं इन खे शरीयत जे इस्तिलाह में बे मुसावमा चइबो आहे। जीअं तोहफ़तुल फुक़हा में आहे, बेउल मुसावमा वहुअल बेउ बिअय्यि समनिन इत्तफ़क़ वहुअल मुअतादु। बे मुसावमा उनखे चइबो आहे जो आक़िदेन यानी ख़रीद करण वारो ऐं वठण वारो कंहिं क़ीमत ते मुत्तफ़िक़ थी वञनि त इहा बे मुसावमा वा वहुअल मुअतादु, इहा ई आम तौर ते इहा बे हलंदी आहे। इन मां मालूम थियो त जेको आक़िदेन यानी ख़रीद करण वारो ऐं वठण वारो कंहिं क़ीमत ते पाण में इत्तफ़ाक़ कनि था त पोइ जाइज़ आहे, पोइ चाहे जेतिरी बि क़ीमत हुजे। वल्लाहु आलम बिस्सवाब।